अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जी मशहूर गुलकारा शबाना कोयल सिंधी पुराने वक्त जी गुलकारा शबाना कोयल केर आहे ऐं किथां जी आहे। गुलकारा शबाना कोयल के सिंध में एतरी शोहरत छो ऐं कीअं मिली। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंधी गीतन जी मशहूर गुलकारा शबाना कोयल अॼुकल्ह जी फ़नकारा नाहे, बल्कि हू पुराणे वक़्त जी मशहूर फ़नकारा आहे। शबाना कोयल फ़नकारी जी शुरूआति बालकपन खां कई। फ़नकारा शबाना कोयल कॾहिं टावर ते फ़नकारी कंदे नज़र अचे थी त वरी कॾहिं बिंदरनि ते। ताज़ो ई पैगम्बरी पेशे मास्तरनि ते गीत ॻाइण सबबु कंहिं मास्तर शबाना कोयल जे हिन गीत ते शबाना कोयल खे हिन गीत सबबु कोर्ट तरफ़ां नोटिस जारी। गुलकारा शबाना कोयल खे नंढपिण में हिकु वॾेरे खूब सतायो। शादी कयो, असां उनखे इनकार कयोसीं त असां तव्हां सां शादी न कंदासीं। टाइम त अञा असां नथा ॻायूं, जिते वञूं था त धमकियूं थो ॾिए। शबाना कोयल खैरपुर जे आबिद कॉलोनी जी रहवासण आहे। गुलकारा शबाना कोयल जो हिकु भाउ फ़नकार बि आहे जंहिंजो नालो अल्ताफ़ हुसैन आहे। शबाना कोयल जी कास्ट समो आहे। सोशल मीडिया ॼाण मूजिबि त शबाना कोयल सिंध जे बहितरीन फ़नकार मुनवर मौलाई जी हिन वक़्तु घरवारी आहे। शबाना कोयल खे शोहरत जे बुलंदियुनि ते संदसि हिन गीत पहुचायो। शबाना कोयल जी ख़ासि का तालीम नाहे, इन करे हू टीवी इंटरव्यूज़ खां बि साइड थी करे। हींअर शबाना कोयल जा काफ़ी गीत मज़ाया आहिनि, इन करे सोशल मीडिया सार्फिन उन ते तनक़ीदी तबसरा बि कनि था। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा।